फरीदाबाद लग गोठ नूर मोहम्मद सोलंकी जे रहवासी गोठाणा सफदर उर्फ खान साकाणी का 13 डी जे केस में चालान करण ऐं फरीदाबाद पुलिस जे ज़ातियन खिलाफ संदस अमर शेर बानो साकाणी, संदस भा अब्दुल जब्बार साकाणी, मौलादात साकाणी नेशनल प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे चयो त फरीदाबाद पुलिस बिना जवाज़ गोठाणे सफदर उर्फ साकाणी के गिरफ्तार करे 13 डी जो केस दाख़िल करे चालान करे छडियो आहे, जेको असां जे घर जो कमाइण वारो आहे। हाणे फाका कशी ते मजबूर आहियूं। फरीदाबाद पुलिस असां सां नाहक ऐं जुल्म कयो आहे। असां गरीब मिसकीन पुरियत आहियूं। फरीदाबाद थाणे जो SHO बहादुर सरगाणी ऐं पुलिस जमादार गुलजार चांडियो असां जे गोठाणे सफदर उर्फ खान साकाणी मेड़ पाण में कणक जो बीज वठण लाइ वञी रहियो हुयो। पुलिस केसे मां 40,000 रोक रक़म कढी वई आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां घुर कई आहे त फरीदाबाद SHO जमादार गुलजार चांडियो खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी तरफ़ संदसि जी अमड़ शेर बानो साकाणी फरीदाबाद पुलिस खिलाफ अॼु कोर्ट में पिटीशन दाख़िल करण जो ऐलान कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।